महिरबानी। अॼु असां ॻोठ मलकान पालरी सरी में साईं तुरमोहम्मद पालरी पहिरीं वर्सी सभु गॾु थिया आहियूं। हिते सॼे सिंध मां जेके दोस्त आया आहिनि, इल्मु दोस्त, अदब दोस्त माण्हू आया आहिनि। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू केतिरो मशहूरु माण्हू हो अदबी हलकनि में। हू हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू हो। हिन कोस्तान हू चाहींदो त कोस्तान जो माण्हू तब्दील थिए, कोस्तान जो माण्हू पढ़े, कोस्तान जो माण्हू अदब तरफ़ अचे। उन इहा कोशिशि कई त कोस्तान में जेको आहे उहो तइलीम क़ाइमु करियां। हू भिटाई जो पार्क हो, उहो हर सवाल जो जवाबु भिटाई जी शाइरी सां ॾींदो। उहो जेकॾहिं नाराज़ थींदो त भिटाई जी शाइरी सां पंहिंजो जवाबु ॾींदो। इहा उनजी वॾी वॾी क्वालिटी हुई। ऐं उनजे अदबी हवाले सां तव्हां ॾिसो त हज़ारे किताब जॾहिं हुन गॾु कया आहिनि। 45 46 खां वठी मुख़्तलिफ़ अख़बारूं मूंखे हुनजे लाइब्रेरी में मिलंदियूं। उन कोस्तान जी तइलीम लाइ कोशिशि कई, हुन पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, हुन कोस्तान जे नियाणियुनि जे लाइ कोशिशि कई। ऐं सम्झां थो त इहो वॾो कमु आहे जेको सदियुनि ताईं कोस्तान वासियुनि खे यादि रहंदो। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उनजे छॾियल मिशन खे उनजो औलाद सरी जा माण्हू, कोस्तान जा माण्हू अॻिते वधाइनि। वर्सी सुठी ॻाल्हि आहे, हुनखे यादि करणु सुठी ॻाल्हि आहे, पर उन जेको कुझु हुन चाहियो थिए, जेको कुझु मिशन पंहिंजो अध में छॾियो आहे, उनखे अॻिते वधाइण असां सभिनी कोस्तान वासियुनि जो कमु आहे त उनखे वधायूं, उनखे अॻिते खणूं। उनजी शख़्सियत ते असां मुख़्तलिफ़ जेके अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, उन्हनि खां उन ते अदीब उनजे शख़्सियत ते मज़मून लिखायूं, किताब शाया करूं, जीअं सॼे सिंध खे ख़बर पए त कोस्तान जे हिन नंढड़े ॻोठ मां हिकिड़ो वॾो माण्हू हो जंहिं वॾो कमु कयो ऐं सभु कुझु ख़ामोशी सां कयो। हाणे असांखे सिंध खे ॿुधाइणो पवंदो त हू वॾो माण्हू। उनजे लाइ असां सभिनी खे, उनजे पुटनि खे, सरी जे माण्हुनि, कोस्तान जे माण्हुनि खे उनजी ज़िंदगीअ ते को अहिड़ो किताब असां आणियूं जिस जे सिंध खे उनजी ख़बर पए। महिरबानी।